जा मेरी जा मेरी। मां तव्हांखे चई छॾियो आहे मां पंहिंजी ज़बान कोन खोलींदसि ऐं न ई तव्हांखे धोखो ॾींदसि। मूंखे ख़बर आहे जॾहिं तव्हां रावल ख़ान ऐं डूंगर ख़ान खे कोन बख़्शो त मूंखे कीअं बख़्शंदा। डूंगर खान जो इल्ज़ाम असांजे मथां न हण माई। मां केरु थींदी आहियां तव्हां ते इल्ज़ाम हणण वारी, पर इहो सच आहे सांवल खे वॾे साईं जे खून जे इल्ज़ाम में फासायो वियो आहे। सांवल वॾे साईं खे केतिरो चाहींदो हो ऐं वॾो साईं सावल खे केतिरो भाईंदो हो, इहा मूंखे सभु ख़बर आहे। हिकु घर जी नौकरानी खां मालिक जी ॻाल्हि लिखियल हूंदी छा? माई तूं मुंहिंजी सोच खां वधीक ख़तरनाक आहीं। हाणे त तोखे मरणो ई पवंदो। सच पुछींदा हाणे मां बि पंहिंजी ज़िंदगी जो ॿार नथी खणी सघां। मां बि इहो ई चाहियां थी तव्हां मूंखे मारे विझो जीअं त चाकर ख़ान जा लिखियल दुश्मन ज़ाहिर थी वञनि। तुंहिंजी इहा बि ख़्वाहिश पूरी कंदुसि, पर जीअं तो का चालाकी कई या का ट्रिक मुंहिंजे लाइ सोचे त पोइ तो सम्झी छॾ तुंहिंजे पुट खे कंहिं एक्सीडेंट में माराए छॾींदुसि। पंहिंजे पुट जे करे ई त तव्हांजा राज़ मां पंहिंजे दिलि में दफ़नाए वेठी आहियां, पर जेकॾहिं हू मरी वियो पोइ तव्हांजा ही राज़ दिलि में रही सघनि था छा? माई तूं त हाणे वॾी ख़तरनाक थी वई। लॻे थो त तोखे पोयां कंहिंजो हथु आहे जो इन्हे जे करे तिरपुदी करी मूंसां। एतिरो रुगो मूंखे ॿुधा तो में एतिरी हिमत आई किथां? तव्हांजी ये बार बार मौत जी धमकियूं हाणे मुंहिंजे दिलि मां ही मौत जो ख़ौफ़ ख़तमु करे छॾियो आहिनि। हिन करे चवां थी कि मूंखे जीअण ॾियो ऐं तव्हां बि जियो। जेकॾहिं माई गुलनार मरंदी न पोइ घणनि जो कफ़न बि तयारु थी वेंदो। अदा जीअं ई हिन माई गुलनार जे घर में दाख़िल थिया निकिरण जो नालो ई नथा वठनि। दिलशर इहो सॼो कमु पुफीअ जो आहे। पुफी जाबिर ख़ान खे सख़्तीअ सां चयो हूंदो त गुलनार जे मथां नज़र रखो जीअं काॾे हेॾे हेॾे थिड़े न, सम्झई? थी सघे थो जेकर इहा माई चाकर ख़ान जॻहियूं वात खोले त ज़ाहिर आहे पुफीअ खे इहो ई भउ हूंदो। इन जे करे ई जाबिर ख़ान खे सख़्तीअ सां चयो अथई त नज़र रखो। हाणे सम्झ में ॻाल्हि आई? अदा इहो कमु त पुफी असांखे बि चई सघे पई। शुक्र थियो जो पुफीअ इहो कमु असांखे न आहे चयो। जेकर असांखे चवे हा न त चाकर ख़ान जो रहंदो असांजे मथां शक थी वञे हा ऐं असां कंहिं मुसीबत में न फासी वञूं हा। अदा हल हली बाबा जी जांच कयूं या हिते ई बीहणो आहे? न दिलशर न, उन बाद में था हलूं। पहिरियां इहे घर खां ॿाहिरि निकिरे त माईअ सां मिलूं त आख़िर मसइलो आहे छा? इहा त पूरे ॻोठ खे ख़बर आहे त सांवल बहितरीन माण्हू हो ऐं जे मां चवां त डिंगो त विझंदो मुंहिंजे ॾिकीअ में हथ। हूंदा सोट चाकर को एॾो ॾुखियो सुवाल न आहे कयो छो तूं एॾी वॾी सोच में पइजी वई। भलो भलो पर जाबर त चए पियो त सांवल वॾो ज़ालिम माण्हू आहे। बाबा साईं हाणे शींहं खे साईं केरु चए त तुंहिंजे वात में धप पई? केरु? ॻाल्हियुनि खे न घुमाए रूडा। जेको पुछे थो हुन जो साफ़ साफ़ जवाब ॾे। बाबा साईं एॾी ॻाल्हि ॿुधाए सांवल ॿिक सां खणी कीअं बि हुयो पर बाबा साईं नुक़सान घटि में घटि कान रहे। हा पोइ थोरो इहो ॿुधाए त सांवल तोसां कहिड़ा कहिड़ा मसइला पैदा कया? बाबा साईं सॼे ॻोठ खे ख़बर आहे। आलम आश्कार पूरे मुल्क में आ ख़बर हलियल आहे। अख़बारुनि में वठी इहो सांवल मोर महारा हुनजो भाउ हुनजो सौट इहे टई ॼणा
टे ॼणा हथियारनि समेत मुंहिंजे घर में कुतनि वांगुरु काहे पिया ऐं मूंखे खंभे खणी विया। छो? मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजा पुट, मुंहिंजी न्याणी मिंथू कंदा रहिया, इलाज कंदा रहिया, लीहाईंदा रहिया। इन रुडे खे चॾियो जॾिड़ो मुड़ुस, पर न हथु कारा कमरे की हथु ठाती वई। हाणे तव्हां ॿुधायो, इहा फज़ीलत आहे? तव्हां ते फ़ैसिलो वठो, तव्हां ई फ़ैसिलो कयो। पर आख़िर छो रोना, छो सावल तव्हांजे खिलाफ़ एॾा सख़्त क़दम खया? थोरो इनजी बि वज़ाहत कर। बौधे डरल ॾाढो माण्हू ग़रीब जे मथां को ज़ुल्म कंदो आहे, को जबर कंदो आहे न, त कॾहिं बि पंहिंजे उन ज़ुल्म ऐं जबर जी वज़ाहत न आहे कंदो। मां पंहिंजी इज़त सां पंहिंजे घर जे चौधीवारी में वेठो हुउसि, न कंहिंजे पिन में हूंदो आहे, न कंहिंजे करने में हूंदो आहे। ओ बदीन जी मेहमानी जो बोले आंड्रा वडी जी रहा। अचे मुआ फाट मरी को अरे करेगा संजय मानी भी नहीं करे न के ओ कुत्तों को रखाई दो। सजार मानी दी जे जन अट्टा वठी आयो है ना, सजार मानी दी जे अरे मुक्को ठाके त पाणी हलियो ने मन बोले छोड़ो एड़ा में चाहे बस कर भाई कहीं भी हो न तो तू टंगू कटी दस ई टंडो पुट मंडा पिन दावत दमुस चाहते यो ही है और ये तो भाई ससा मिट्टी छा कई वो जो पान के चंगो मुरस समझण लगो भी टंडा मन को तो भैया खुदा जा बन्नी है बरातियों ज़ाहिर मुसावल दे वो ताकत दे ये क्यों कपियो टक्यो इलो चल बाबा बाबा मां को संडड़ो मुर्स मासिल लबे कोन रुको उन्हनि ते चमड़ी कड़ी पया ये रही सही जो मासरी ज़लीलो तोबा छा त मूसा इन्हनि मच्छर ने माकोड़ ने हालत कई अल्लाह रे ओ त बाबा बस ये सजी रात ये आसमान में क्यों दी तारन के सी चौदस वाड़े तारा गोल तारा चिमके वाला पर इन जुल्म करण जो को त सबब हूंदो न रोंडा। बाबा तमसीली गाने आए तेनी ज़ालिम इंसान मुखा पंहिंजे भाउ शमीर खान जे लाइ संग मुखे हाल सजनी कोन आई ओॾिनो मांसि ठुप जवाब बुझो छा आहे जवाब ॾियण बाबा मुखे इहा इन ज़ालिम इंसान सलाह ॾिनी हाणे जेकॾहिं तव्हां इन ज़ालिम इंसान खां हक़ीक़त पुछंदो न बाबा तो हक़ीक़त सिधी तव्हांखे ॿुधाईंदो ई कोन कसम खणी वेंदो हक़ीक़त खे इन खे मरणे सड़णे तव्हांजे साम्हूं कंदो पिया हाणे जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी हक़ीक़त ते एतबार नथो थिए न त मां भले साईं ते हथु रखी मां तव्हांखे एतबार ॾेई सघां थो बाबा। हा
छा भला रूंडा तव्हां सां सावल वारनि जे तरफ़ां ॿिया बि कहिड़ा हादसा थी चुका आहिनि? बाबा दा रूम तेज हो चुको अंतर आ न अंतर भड़कियो पियो बाबा भड़कियो पियो यही समझो त असीं हिक ॿिए सां भड़किया पिया हूं अब तव्हां असांखे कॾहिं बि निबेरे कोन सघंदो तव्हां असांखे छॾियो आज़ाद हूअ गोल हू मैदान तव्हां हीअं कयो जो तव्हां नंढे साईंअ जे दुश्मननि जो पीछो कयो हल्के कोन्हे न हो पहिरीं त बाबा तव्हां वॾे साईंअ जे कातिलनि खे छूट छॾे हुननि खे वञण जी वाट ॾेई छॾी छो ॾिनो पर बाबा हाणे इहा ग़लती कॾहिं बि न कजो तव्हां रावल ख़ान जे दुश्मननि खे ॻोल्हे उन्हनि जो पीछो करे कीअं बि करे उन्हनि खे ॿधी कंबे हिते खणी अचो ऐं ॻोठ जे चौराहे ते बीहारे सिधियूं गोलियूं वणनि सीने में त ख़बर पए त वणे तारा गोल तारा रूंडा मां अदा जे ई दुश्मन खे ॻोल्हण ऐं उन्हनि खे ज़ाहिर करण जे चक्कर में आहियां जेके अदा साईं जा दुश्मन आहिनि न उहे बाबा साईं जा कातिल बि आहिनि ऐं उहे हाणे मूंखे मारण जो सोचंदा हुआ हाजाई मूं कमु ख़तमु करे छॾियो आहे मां हाणे वञां थी। रोज़ तूं ख़ाली हथ वेंदी आहीं अॼु वेह त मां मानी थी ठाहियां तूं बि खा ऐं पंहिंजी माउ जे लाइ बि खणी वञ। भाॼाई मानी ताईं तरसंदसि त देरि थी वेंदी ऐं अम्मा वरी लूड़ कंदी। ॿई गॾु मानी में हथ विधोसीं त देरि कहिड़ी लॻंदी। भाॼाई तोखे अम्मा जी ख़बर न आहे? मूंखे ख़बर आहे मलूका खे लुड़ हणण खां सवाइ ॿियो कहिड़ो कमु आहे। तूं मानी खाई ऐं खणी वेंदीअ त तुंहिंजी माउ जी कावड़ कुझु घटि थींदी। भाॼाई जेकॾहिं तूं मूंखे मानी खाराइण चाहीं थी त सोट कासिम सां गॾु ॾियारे मोकिलिजांइ। जेका तुंहिंजी मर्ज़ी। भाॼाई मूंखे घर में बि मानी करणी आहे देरि थी वई त अदा वारा लुड़ कंदा। छोकिरी सदोरी आहे जाबर खे चई ऐं हिन जी ऐं कासिम जी शादी कराए छॾियां। रूडा पुत्र कल्ला मरी आखिरकार गाल केड़ी आ जो जाकर खान होते रोज़ा या अंडरा गुंडरा फोली लो अनके वागल खान जे दुश्मनन खे ॻोल्हणु खपे। कितनी तरह लूगर खान जे कत्ल जो केस इन जे बारे में चाकर खान के का सुन सब पइजी गई हुजे ये असां जे मथा शक विधो हुजई ये भी थी सके। हाँ ये जो बर्फानी रिछान कारो यो कमीनो जाबिर नालो ही सुठो को थी जाबिर को नालो आ इहो कमीनो वड़ी सही गाल तो कयो तो जेकने इहो सावल मोड़ महारा चाकर खान जे रुख के पेराए असां जे तरफ कई न वो तो बाबा इब्राहिम दिया कले मुंडा तो के पोराड़ो ये चाकर खान पिए ही ने हाली ही क्या शाक्या इन्हें बर्फानी रिच्छा सामुखे
हिकिड़ो दफ़ो मीटिंग करणी पवंदी, इन सां वञी मिलां, उहे सलाह मशवरो बि कयासीं ऐं कंहिं तरीक़े सां पुछियासीं त अॼुकल्ह भला हिन चाकर ख़ान जे दिमाग़ में कहिड़ी खिचड़ी पई थी पचे। इन भाॻे सां से हथ मिलाइण ज़रूरी आहे रूंडा। ये तो बाबा हिकिड़े चाकर ख़ान खे शक पइजी वियो, ओरे बाबा इहो पतो टंगी थो चाकर ख़ान हिन भाॻे सां हथ मिलाइणो पवंदो। बाबा मिलांसि वञे, काॾे वेही न ठाहे। भली करे आए चाकर खां, मूंखे एतिरी उमेद न हुई त पोइ तूं एतिरो जल्दी वापसि वराती। मूं त सोचियो हो त पंहिंजे आस पास घर में लिकियल दुश्मन ज़ाहिर करे पोइ ई वापसि। सावल दुश्मन घर जो हुजे या ॿाहिरि जो, ज़ाहिर तो हुनखे हर हाल में कंदसि। अवकी शक जे बुनियाद ते कंहिंसां ज़ुल्म कोन कंदसि। इहो ज़ुल्म तव्हां सां न आहे, बल्कि ज़ुल्म त सौट वारनि सां आहे। हिन जे पीउ खे बेगुनाह क़त्ल कयो वियो, हिन जे भाउ खे ज़हर ॾिनो वियो। तव्हां छा था चओ, असां असल कातल ताईं बि न पहुची सघूं? इहो ज़ुल्म त तव्हां असां मथां करे चुका आहियो, अञा केतिरो कंदो? पंजाब का दिल में हसरत आहे न, त असां हाज़िर आहियूं। समीर, तूं ऐं हैदर ॿाहिरि हलो, जॾहिं मां हिते मौजूदु आहियां। तव्हां ॿिन्ही जे ॻाल्हाइण जी ज़रूरत कहिड़ी आहे? हाँ, सोट असां त ॿाहिरि हलूं था, पर हाणे हक़ीक़त खे लिकण जी का बि ज़रूरत न आहे। जेकी बि राज़ तव्हांजी दिलि में दफ़न थियल आहिनि, उन्हनि खे ज़ाहिर करण जो वक़्तु अची वियो आहे। हैदर तोखे छा चयुमि? अदा वञूं था, नाराज़ न थी। अच चोट। ई कहिड़ी हक़ीक़त जी ॻाल्हि पियो करे? चाकर ख़ान हिननि खे छॾ, हे त पंहिंजी कावड़ तो मथां पिया पलनि। तूं जेको मूंखां पुछण आयो हुई न, उहो पुछ। जेको कुझु मूं तोखां पुछो वो बाबा साईं जे ई मुतलिक़ हुयो, जंहिंमां अञा घणो हिसो बाक़ी आहे। उहो मां कंहिं बेचकर पुछंदुसि। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त तुंहिंजे ऐं जाबर जे विच में कहिड़ा इख़्तिलाफ़ हुया, त तुंहिंजे ऐं रूंडे जे विच में का अणभण हलंदड़ हुई। बसि मां इहो ई पुछण आयो आहियां। ओ बाबा ॾे ख़बर, ई जाए जम खां ईअं जायो पोलियो थी वियो। अरे दिलशेर, बाबा खे पोलियो न थियो, बाबा खे छिते कुते चकू थो। कॾहिं त बाबा जे मथां इहो असर आहे न बाबा। बस 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 मोह ॾिस ये ठाठ बाथ सां वेठो आहे। ईअं त वॾेरा बि कोन वेंदा न, जीअं ही मोह वेठो आहे। ऐं वरी छोरा छोरा ॾिस कीअं था चापड़ीसी कनिसि, ॼण त पघार ॾींदो हुजे न। छोरा निभागा कमकार कोन था कनि। अरे शुक्र शुक्र कर, तुंहिंजा छोरा पंहिंजे पीउ जा फरमान बरदार पुट आहिनि। फरमान बरदार तूं त निभागी हो। किथी तस्बी सोरी त मुंहिंजा ई छोरा मुंहिंजे ॾिचीअ में टोड़ो विझी दर दर ते पिनाइनि। मां त चवां थी पंहिंजी फर्मा बादार खां सुठो आहे त हिननि खे कंहिं कम सां ला। अम्मा अबो हयात ऐं असांजे लाइ राति ई राति कीअं बा लखनि जा लख खीसे में खयो थो हुते, पोइ असांखे कीअं तकलीफ़ ॾींदो? इहे लख किथां था अचनि ऐं पिणे खे कीअं था मिलनि? जेकॾहिं हेॾा जो भांडो फाटो न त पीउ सां गॾु तव्हां ॿई चाकर खान जो ताक में उबता टंगियल हूंदो। बाबा छो न तूं पैसा हक़ हलाल जा खणी अची, पोइ बि अम्मा तोखे चवंदी त इहे पैसा बेईमानी जा आहिनि। अरे ये वाछिर न मूंखे उबतो टकराईंदी। उबतो उपहा को ॿुधो अथव न? कहिड़ो? त माण्हुनि जा दुश्मन बर में ऐं ही दुश्मन मुंहिंजे ई घर में। सही बाबा, ॿुधो त सही। भला अम्मा को अलावा ॿी का तोखे लाल परी कोन पई मिले छा जो अम्मा सां शादी कयई? चाहे मुंहिंजो कारो हा बा, पिणे जे पुठियां छोकिरियुनि जी कतार लॻल हुई, पर हिन यमन जे शहज़ादे खे मां पसंदि थी। शर्म बि कोन थो अचे, ॿुली बि नथो मरे। शुक्र कर
शुक्र करो न मालिक जो हिन खरियल लाइ मूंखे चूंडियईं जो तव्हां ॿई केदा छो। ए चलो पैर ड्रा बाजार बाबा करम थी गई, बाजार करम थी गई। बाबा बाजार के थथो था क्या? आराम आराम आराम। अम्मा इज्जत ना बेइज्जती कई दी बाबा। जेकॾहिं ॿाहिरि वञो था न तिने खेरू जे घट ते न वेझो। वीचारो 10 दफ़ा मूंखे धा खणी आयो चेतो एतिरो असां घट किनो कोन कंदाऊं जेतिरो तुंहिंजो मुड़ुसु ऐं तुंहिंजा छोरा करे था वञनि। अरे जेको न मूंखे चवणो आहे लफ़्ज़ उहो त मथो वसे पई थी अञा अॻिते मां तोखे छा चवां। अरे मां को चरियो हा को ॿार हा जो न खेरू वारो गटर वञी ख़राबु कंदुसि, जो घर में काकूस आहे ई कोन। खेरू आहे निभागो पहिरें नंबर जो अहिड़े क़िस्म जी तोखे दाह ॾेई आहे। बस बाबा बस हाणे बस। तोखे ख़बर न आहे त अम्मा चूचड़ी ॾींदी आहे, हाणे तूं चुप कर। अरे पहिरीं त हीअ माई मूंखे ॾींदी ही चूचड़ी, बाबा हाणे त बाहि ॿारे थी गई बाहि। तॾहिं त चवंदा आहीं त मां सां टकर न कंदो करे त काथे साड़े न छॾई। अरे सोने न सावल मूं जाबिर खे पाण वटि घुरायो हो। उन खां कुझु बाबा जे मुतलिक़ पुछा ॻाछा कयमि ऐं कुझु तव्हांजे बारे में बि सवाल पुछियमि। चकर खां पोइ जाबर मुंहिंजे बारे में तव्हां सां कहिड़ियूं कहिड़ियूं शिकायतूं कई? जाबिर चवे पियो त असां वॾे साईं जे करे ज़हर जो ढुक परे हिन ॻोठ में वेठा त सावल त असांखे लॾाइण जहिड़ो करे छॾियो। चकर खां सच पुछो न त जाबर वारनि में हथ मूं वॾे साईं जे चवण ते विधा। बाक़ी हूअं जाबर वारनि सां मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी आहे? दीनू वारे छोरे वलू खे तव्हां ॿधी खणी ओताक ते उबतो टंगियो ऐं हुनखे कुटींदा रहियो। ओताक खे थाणो बणाए हुन ते तशदुद कंदो रहियो। छा इहो बि तव्हांखे बाबा साईं चयो करण लाइ? ईअं चओ न। चयो त इन जाबर ॾे तव्हांजे दिलि ऐं दिमाग़ में असांजे लाइ तमामु घणो ज़हर भरे पोइ हेॾे रवानो कयो। ईअं न? इहो मुंहिंजे सवाल जो जवाबु न आहे। ऐं ॿी ॻाल्हि, जेकॾहिं जाबिर मुंहिंजे दिमाग़ में तव्हांजे ख़िलाफ़ु ज़हर भरे मोकिलिया त हिन वक़्तु मां तव्हां सां ॻाल्हियूं न कयां ऐं मुंहिंजे हथियारनि जा मुंहुं खुलियल हुजनि हा। सावल इहो ई त सौट जो सबर आहे जेको हक़ीक़त ऐं सच खे ॼाण थो चाहे ऐं तो में असां इहा ई उमेदु रखूं था तूं कूड़ खां किनारा कशी कंदे। चकर खां सच इन खे चइबो आहे। हक़ीक़त इहा आहे त उन्हनि तव्हांखे सिके जो सिर्फ़ु हिकिड़ो पासो ॾेखारियो आहे, ॿ पासा न। तव्हांखे त चकर खां सिर्फ़ु इहो ॾसियो वियो आहे त सिके जे हुन तरफ़ हिकिड़ो नांग वेठो आहे जेको तव्हांखे ॾंगणु चाहे थो, पर इन जी उबतड़ बि थी सघे थो त सिके जे ॿिए तरफ़ तव्हांजा ख़ैर ख़्वाह ऐं हमदर्द हुजनि। ये निकिरी वई न असांजे लाइ वॾो ख़तरो थी सघे थो। हा सौट चवी सच थो। इहा मई जेकॾहिं पंहिंजे घर में आहे त असांजे लाइ ख़तरो, ऐं जेकॾहिं घर खां निकिरी वई न ॿाहिरि त ॿीणो ख़तरो। इन जे करे इन माई खे मरणो पवंदो, तॾहिं ई असांजे मथां ख़तरो टरंदो। सौट माई चाकर ख़ान जे साम्हूं बीमारी जो बहानो पई थी करे। मां त चवां थो हाली माई खे घुटो ॾेई मारे था कजो ऐं सभु को पोइ ईअं ई सम्झंदो माई बीमार हुई मरी वई। शर्तो वारी ॻाल्हि सही आहे, पर रेस चाकर ख़ान पढ़ियल लिखियल माण्हू आहे, वॾो दाना आहे। जेसे ताईं माई जो पोस्टमार्टम न कराईंदो तेतर माई खे दफ़न बि कोन कंदो। जॾहिं हिन रिपोर्ट आई त माई खे घुटो ॾेई मारियो वियो आहे त हुनखे सोरहाना पक थींदी त दुश्मन ॿाहिरि जा न आहिनि, हिन ई ॻोठ जा आहिनि, हितां जा आहिनि। शायदि पोइ असां फासी पऊं। पोइ तूं ॿुधा चाकर ख़ान जे क्रोध खां असांखे केरु बचाई? त पोइ इन माई खे असां आख़िर केसी थी लिकाईंदासीं? माई खे हाली खनि असां गुम करे छॾींदासीं 4-5 महीननि लाइ। जॾहिं चाकर ख़ान जे दिलि ऐं दिमाग़ मां इहा ॻाल्हि विसरी वई न, पोइ मौक़ो ॾिसी माई खे धुप करे छॾींदासीं। सौट तूं छा थो सम्झी त चाकर ख़ान जे दिमाग़ मां इहा माई एतिरो जल्दी लही वेंदी? जॾहिं रेस चाकर ख़ान खे इहा ख़बर पवंदी त गुलनार
ने मसले में ई न आहे त पोइ रेस चाकर ख़ान गुलनार खे छा कंदो? ऐं रेस चाकर ख़ान खे पूरी पक ॼाणण लाइ हसीना बेगम जो वेठी आहे, उहो पाण ई पक ॼाणे। इन मसइले खे हसीना बेगम पाण ई हल कंदी। जॾहिं हसीना बेगम खां इहो मसइलो हल थी वियो न त पोइ असांखे इशारो कंदी त हाणे गुलनार खे तव्हां मारियो। पोइ असां हिन गुलनार खे मारे दफ़न करे छॾींदासीं त असांजे लाइ मसइलो ई ख़तमु थी वेंदो। हा सोट, इहो ई थींदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।